मेहर रिपोर्ट शान अली शेख। मुहर्रमुल हराम जे सिलसिले में दादूजी समूरे ज़िले में पुलिस खे हाई अलर्ट कयो आहे। जिथे जिथे मातमी काफ़िला मजलिसूं थियनि थियूं उते पुलिस मुक़ररु कयल आहे। अमन अमान बहितर थियो आहे। दादू ज़िले जो अवाम बाशऊर आहे। पुलिस सां हर मसइले में तावन करे थो। इंशाअल्लाह अवाम जा समूरा मसला हल कया वेंदा। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार बहितरीन दिलेर एसएसपी दादू एजाज़ अहमद शेख नेशनल प्रेस क्लब मेहर जे साफ़िन जी हिकु वफ़द सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त दादू ज़िले में टोटल 42 इमाम बारगाहूं आहिनि ऐं 333 मजलिसूं थींदियूं जिन जा इंतज़ाम सख़्ती सां मुकमल कया विया आहिनि। अल्लाह पाक जी महिरबानी सां इंशाअल्लाह मुहर्रमुल हराम जो महीनो ख़ुश असलूबी अमन अमान सां पाए तकमील ते पहुचंदो। डिप्टी कमिश्नर दादू समेत समूरनि दादू जे आफ़ीसरनि सां मीटिंग थी आहे जिन सख़्ती सां नोटिस वरितो आहे। हुन चयो त अमन अमान जी सूरत हाल अॻु खां बहितर आहे। दादू मेहर जो ही खैरपुरनथन शाह जो अवाम बहितरीन सोच रखंदड़ आहे ऐं पुलिस सां हर मसइले में तावन कंदा आहिनि। हुन चयो त मां अवाम जो ख़ादिम आहियां। कंहिं सां बि का बि नाजाइज़ी बर्दाश्त न कंदासीं। मां 24 कलाक अवाम सां गॾु आहियां ऐं रहंदसि। हुन चयो त मां राति जो केॾी महिल बि कंहिं बि मातमी जुलूस मजलिस में शिरकत कंदसि। पुलिस जी का बि कोताही ज़ाहिर थी त कंहिंखे बि बख़्श न कंदसि। उन आख़िर में अवाम गुज़ारिश कई त कंहिं बि ग़रीब सां पुलिस जे नाजाइज़ी थी त मूं सां राब्तो कनि संदन जा मसला हल कंदसि। उन मौक़े ते कंप्लेन सेल जे इंचार्ज उमीद अली शेख PRO SSP अब्दुल रज़ाक कमरानी पिणु मौजूद हुआ। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।